हिन वीडियो में असांखे हिकु सेमी सर्कल यानी अधगोल मिलियल आहे, ठीकु आहे। हिकु ट्रायंगल, हिकु त्रिकोण मिलियल आहे, हिकु क्वार्टर सर्कल। हे ट्रायंगल आहे, ठीकु आहे। हे क्वार्टर सर्कल यानी सर्कल जो चौथो हिसो। असांखे हिन जो एरिया मालूम करणो आहे, ठीकु आहे, हिन पूरे शिकिल जो। हिन वीडियो खे रोकियो हर दफ़े वांगुरु ऐं पाण करण जी कोशिशि कयो। हाणे अचो त हिनखे गॾिजी करे कयूं। असां हिनखे हिसनि में विराए करे कयूं था। सभ खां पहिरियों असां हिन सेमी सर्कल यानी अधगोल जो एरिया कढूं, ठीकु आहे। हाणे असांखे एरिया सॼे गोल जो, सॼे दायरे जो ख़बर आहे, उहो हूंदो आहे पाए आर स्क्वायर। आर हूंदो आहे असांजो रेडियस यानी नेमकत, ठीकु आहे। उहो हूंदो आहे सॼे जो पाए आर स्क्वायर। असांखे अधु जो खपे। हाणे पाए असां आर, हाणे ॾिसो असांखे हिते डायमीटर मिलियल आहे 13। असांखे रेडियस हिन जो अधु हूंदो आहे, उहो थी वेंदो 6.5, ठीकु आहे। डायमीटर यानी 71, 6.5 जी स्क्वायर यानी कुवत 2। हाणे हे पूरे सर्कल जो हूंदो आहे, ठीकु आहे, पूरे गोल जो हूंदो आहे। असांखे अधु गोल मिलियल आहे, त हिन सां असां अधु करे छॾींदासीं, ॿिनि सां वंड कराए छॾींदासीं। हाणे इहो हुयो असांजो सेमी सर्कल। उन खां पोइ असां हिन क्वार्टर सर्कल यानी सर्कल जे चोथे हिसे जो कयूं था, ठीकु आहे। हाणे ॾिसो इहो सर्कल जो चोथो हिसो आहे, पर इहो ईअं लॻे थो कि असांखे जो इन जो जेको रेडियस आहे, असांखे हिते 5 मिलियल आहे, ठीकु आहे। ॾिसो रेडियस मिलियल आहे असांखे 5, ईअं लॻे थो न तव्हां। त असांजो जेको इन जो एरिया थींदो, हिन जो जोड़ कंदासीं, ठीकु आहे। पूरे जो थी वेंदो पाए आर रेडियस छा आहे असां वटि हिते 5, ठीकु आहे, 5 जो स्क्वायर। हाणे असां ॿिनि सां न असां चेन सां वंड कराईंदासीं, छो जो हिते चोथो हिसो आहे। हाणे हुन खां पोइ आख़िर में, ठीकु आहे, इहो जेको असां वटि ट्रायंगल बचे थो त्रिकोण, इन जी कढंदासीं। हाणे इहो त्रिकोण असां वटि राइट एंगल ट्रायंगल आहे, यानी गोनीकुंड त्रिकोण, ठीकु आहे। उनजी असांखे ॾिसो हाणे हीअ लेंथ ख़बर आहे। हाणे हीअ लेंथ इहा 6.5 न थींदी, ऐं असां इन 6.5 खे असां कटे था छॾियूं। हीअ लेंथ कीअं असां मालूम करे सघूं था? हाणे ॾिसो हे जेको सॼो डायमीटर ख़बर आहे सर्कल जो, इहो टोटल आहे असां वटि 13। हाणे हे जो क्वार्टर सर्कल हो मथियों ॾिसो, इन जो असांजो रेडियस आहे 5, ठीकु आहे, छो रेडियस हमेशह सां उहो ई रहंदो आहे 5। हे अगरि 5 आहे, टोटल 13 आहे, त असां जेका हीअ बकाया लेंथ बचे थी, बकाया साइड जेका बचे थी, इहा थी वेंदी असां वटि 8। घणी बचंदी? 13 मां 5 कटींदव 8 बचंदा, ठीकु आहे। हाणे हीअ साइड 8 आहे, हीअ साइड 5 आहे, त 8 खे तव्हां ज़रब लॻाराईंदव, 5 सां एरिया कढणो। हाणे ॾिसो अगरि एरिया इहो तॾहिं ईंदो जॾहिं इहो पूरो रेक्टेंगल हुजे हा। ॾिसो हे पूरो रेक्टेंगल हुजे हा, मुस्ततील हुजे हा, पर असांजो इहो ट्रायंगल आहे, त हिनखे असां अधु करे छॾींदासीं। हाणे बसि पाण खे हिननि जी क़ीमतूं कढणियूं आहिनि, त असां पंहिंजे कैलकुलेटर कढी करे हिनखे हल करे सघूं था। हाणे लिखियलु आहे नियरेस्ट 100th यानी 100 प्लेस सही जॻह, 100 ई जॻह ताईं कढणो आहे, ठीकु आहे। त असांखे 6.5 पहिरियों में रेडियस हुयो, ठीकु आहे, उनजो स्क्वायर कढणो आहे। उनखे वंड कराईंदासीं असां ॿिनि सां, ठीकु आहे। उनखे असां ज़रब ॾींदासीं पाए सां। हीअ तव्हांखे हिकु क़ीमत मिली वई 66.366, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांखे जोड़ करणो आहे पाए ज़रब 5 जो स्क्वायर एम कुवत 2, ठीकु आहे। हे जेका ॿी वैल्यू हुई, त हे थी वई 25, 5 जो स्क्वायर, वंड कराईंदासीं चेन सां, ठीकु आहे। उनखे ज़रब ॾींदासीं असां पाए सां, त हीअ अची वई, ठीकु आहे, 19.63। पहिरीं वैल्यू में जोड़ कंदव त तव्हां टोटल मिली 86.1, ठीकु आहे। उन खां पोइ आख़िर में आहे 8 ज़रब 5 जेके थी वेंदा 40, 40 खे ॿिनि सां वंड कराईंदव 20, त आख़िर में तव्हां इहे 20 जोड़ करे छॾींदव। 86 पॉइंट इन में जॾहिं 20 जोड़ कंदव, त तव्हां वटि जवाबु अची वियो ॾिसो 106.001। असांजो जेको 100 हिसो आहे, हिते इहे ॿुड़ी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेको 1000 हिसो आहे, उहो हिते 1 आहे। 1 5 खां घटि आहे, त असां इहो ट्रांसफर न कंदासीं, त असांखे जवाबु मिली वियो 106.00, ठीकु आहे, 106.00, ठीकु आहे। त असांजो जो जवाबु आहे, असां हिनखे लिखी छॾियूं हिते 106.00 स्क्वायर यूनिट या यूनिट जो स्क्वायर कुवत 2, ठीकु आहे। हाणे हिते असांजी वीडियो पूरी थी वई।